लूण, वारी, काठ जो बूरो, टे कॉनिकल फ्लास्क, टे स्टेरियर, टे बीकर, केप, फिल्टर पेपर, पानी। असां टिनि बीकरनि में हिकिड़े में लूणु, ॿिए में वारी, टे में काठ जो बूरो मिलाए हाणे असां तव्हांखे फिल्टर पेपर जी मदद सां ही सभई टई ॻाढ़ तव्हांखे छा जीअं त तव्हां ॾिठो त लूणु पाणीअ में ॻरी वियो, वारी फिल्टर पेपर जे तरे में वेही वई ऐं काठ जो बूरो फिल्टर पेपर जे मथां छिले में तरणु लॻो।